अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। असांजो यूट्यूब चैनल मिर्च मालिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त सब्सक्राइब करण सां क़ौम जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे सोडल ऐं पीरियल परेशान हूंदा त असांजे घर में पुलिस छापो हयो। हाणे असां छा कयूं, यानी सोट वारा हाणे गिरफ़्तार थी चुका आहिनि। हाणे असां वञी घर संभारियूं ऐं सोडल ऐं पीरियल हितां हवेली मां निकिरण जी पूरी कोशिशि कंदा, पर अम्मा साहिण हिननि खे रोके छॾींदो। अम्मा साहिण चवंदो त अगरि तव्हां हितां हलिया था वञो त पोइ अॻिते लाइ तव्हांखे हिन हवेली में जॻह न मिलंदी। पोइ आहे तव्हांजी मर्ज़ी, चाहे तव्हां हलिया वञो चाहे हिते वेहो। सोडल चवंदो त अम्मा साहिण असांजी मजबूरी आहे, असांजे घर में केर बि न आहे। पुलिस असांजे घर में छापो हणी ऐं असांजा सभु माण्हू ॿधी चुको आहे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर अम्मा साहिण खे चवंदो त केॾी महिल असांजी ही क़ौम जाॻंदी ऐं केॾी महिल ही क़ौम ज़ुल्म बर्दाश्त कंदी। उन जे करे मां कोशिशि पियो कयां त ही क़ौम जल्दी जाॻी पए, पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदा रहनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।